नमस्ते दोस्तों। जनाब को कमल साहब जो गज़ल जो मजमू पन छिजण जो आवाज़, पन छिजण जो आवाज़, इन मां हिकु गज़ल तव्हांजे लाइ पेश करे रही आहियां। मतला ॾिसंदा। सादो चहिरो रखंदो आहे, सादो चहिरो रखंदो आहे, बंदि लिफ़ाफ़ो लॻंदो आहे, बंदि लिफ़ाफ़ो लॻंदो आहे, सभ सां हरदम खिली मिले थो, सभ सां हरदम खिली मिले थो, ख़ुदि खे शूके ॾिसंदो आहे, ख़ुदि खे शूके ॾिसंदो आहे। कूड़ भला कीअं ॻाल्हाईंदो, कूड़ भला कीअं ॻाल्हाईंदो, तिल्क निड़ ते हणंदो आहे, तिल्क निड़ ते हणंदो आहे। कंहिंजे साम्हूं कुझु कुछे नथो, कंहिंजे साम्हूं कुझु कुछे नथो, निंड में छा छा वकंदो आहे, निंड में छा छा वकंदो आहे। सिज जी ताबिश जो ख़ौफ़ न अथसि, सिज जी ताबिश जो ख़ौफ़ न अथसि, छांव ॾिसी पर ड्रिजंदो आहे, छांव ॾिसी पर ड्रिजंदो आहे। नज़र झुकाए चोरीअ चोरीअ, नज़र झुकाए चोरीअ चोरीअ, अॼु पिणु कंहिंखे ॾिसंदो आहे, अॼु पिणु कंहिंखे ॾिसंदो आहे। सभिनी जाइ भाव लिकल हित, सभिनी जाइ भाव लिकल हित, शिकिलियूं वर वर पढ़ंदो आहे, शिकिलियूं वर वर पढ़ंदो आहे। ऐं आख़िरी शेर ॾिसो। बुसी बुसी पोइ लॻंदी आहे हीअ, बुसी बुसी पोइ लॻंदी आहे हीअ, महफ़िल मां जीअं उथंदो आहे, महफ़िल मां जीअं उथंदो आहे। सादो चहिरो रखंदो आहे, बंदि लिफ़ाफ़ो लॻंदो आहे। जनाब को कमल साहब जो कलाम। महिरबानी।